नाज़रीन, सिंध में पानी की खोट ते सियासत शुरू थी वही है। एमपी फरियाल टालपुर और पीटीआई अगवान अलीपल ते पानी चोरी जा इल्ज़ाम लगा आहिनि, जंहिंखां पोइ अलीपल ते पानी चोरी जो केस दाख़िल थी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। सिंध में पानी की खोट जा ब अहम रुख चिटा थी आया आहिनि, जिन मां हिकु इरसा पारां सिंध सां पानी की विरछ में थींदड़ नाइंसाफ़ी आहे ऐं ॿियो रुख सिंध अंदर आबपाशी खाते पारां पानी की विरछ में थींदड़ नाइंसाफ़ी आहे। सुतुम ज़रीफ़ी उहा आहे त पीपल्स पार्टी पानी के मामले ते सिर्फ़ इरसा के तनक़ीद जो निशानो बणाए रही आहे ऐं सिंध में पीटीआई की क़यादत वरी इरसा की नाइंसाफ़ियुनि खां अखियूं ॿूटींदे पानी की विरछ में सिंध हुकूमत की नाइंसाफ़ी ऐं नाअहली के वाखो करण ते ज़ोर ॾेई रही आहे। उन ई तकरार के नतीजे में टंडो अलियार में पानी ते सियासत शुरू थी वही है। टंडो अलियार में मोहतरमा फरियाल टालपुर ऐं आसिफ ज़रदारी जूं ज़मीनूं आहिनि। पीटीआई के मुकामी अगवाननि कुछ ॾींहं खां उहा मुहिम हलाई त ॿियनि आबादगारनि जो पानी रोके आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी ज़मीनुनि खे पानी ॾिनो पियो वञे, जेका नाइंसाफ़ी आहे। उन हवाले सां पीटीआई अगवान अलीपल जी हिकु वीडियो वायरल थियल आहे कि सोहेल अनवर सियाल साहब सब आबादगार जो हैं दूसरों की शाखें बंद हैं, 15 दिन 21 दिन तक बंद हैं, उनके वारे नहीं आ रहे, प्याज की पुखाई नहीं हो रही, बागों को पानी नहीं आ रहा, उनके वाराबंदी हो रही है, इस शाख पे वाराबंदी नहीं हो रही। ये हथरादू मसनूई खोट है, इसको एड्रेस करें। हमारी अदी फरियाल टालपुर साहिबा से भी अपील होगी कि अदी फरियाल टालपुर साहिबा आपकी ज़मीनें बुल्गार शाख पे हैं और टंडोलयार में मुख्तलिफ दूसरी जगहों पे भी हैं। यहाँ बुल्गार शाख पे आपकी ज़मीन की वजह से जो है वो ये शाख बह रही है। आप हमें दूसरे आबादगारों की ज़मीनें जो हैं उनको भी अपने जैसा समझें और ये सलूक और ये ट्रीटमेंट जो स्पेशल बुल्गार शाख के साथ है वो सब शाखों के साथ की जाए, सब आबादगारों को पानी दी। उन किस्म की गुफ्तगू ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तपी बाहि थी वई ऐं सिंध जे आबपाशी वारो वज़ीर कराची छॾे हैदराबाद पहुतो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में हुन अगवान जी दावाउनि जी तरदीद कई ऐं उहो इशारो ॾिनो त अलीपल खिलाफ कार्रवाई थींदी। एक एडवोकेट साहब हैं, उन्होंने अपनी वीडियो शेयर की कि मैं बुल्गारी शाख पे खड़ा हूँ और बुल्गारी शाख जो है फरियाल टालपुर साहबा की है और उसको पानी देने के लिए दूसरे ग्रोअर्स को ड्राई करके, दूसरे एरिया को ड्राई करके उसको पानी दिया जा रहा है। वहां पे उस साहब की खुद की वाटर टेम्परिंग की वीडियो जो है वो मंजर आम पे आ चुकी है। जॾहिं सिंध जो आबपाशी वज़ीर वज़ाहतूं ॾेई रहियो हो तॾहिं अलीपल आबादगारनि सां गॾु टंडो अलियार वटि हैदराबाद मीरपुर खास रोड ते पानी खोट खिलाफ धरणो हणी वेठल हो। चंद कलाकनि अंदर ही अलीपल खिलाफ आबकाशी खाते जी दरख्वास्त ते टंडो अलियार पुलिस पानी चोरी जो केस भी दाख़िल करे छॾियो ऐं ईअं ई मामलो सियासी रुख अख्तियार करे वियो। अलीपल हिकु कानूनदान भी आहे, उन करे टंडो अलियार बार पारां अलीपल खिलाफ केस दाख़िल करण ते एहतजाज कयो वियो ऐं अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो। ही वाक़ियो सिंध में पानी ते थींदड़ सियासत जो उहो चेहरो ॾेखारे थो। पानी खोट बाबत जायज़ तौर ते जज़्बाती करे थो त ॿिए तरफ़ पानी के मसले के सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ इस्तेमाल करण जे तरीक़े खे भी वाखो करे थो।